ठारूशाह में बरसात तबाही मचाए छॾी। घरनि जी छित किरण जे ॿिनि अलॻि-अलॻि वाक़िअनि में ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा दॿिजी फ़ौत, 3 ज़ख़्मी। इलाइक़े में सोभ। ठारूशाह में तेज़ बरसात सबबि घरनि जूं छितूं किरण जे ॿिनि अलॻि-अलॻि वाक़िअनि में 2 औरतूं ऐं 1 नींगर दॿिजी फ़ौत थी विया आहिनि। ठारूशाह भरिसां ॻोठ पीर बख्श ॼण में तेज़ बरसात पवण सबबि ओचितो घर जी छित धमाके सां किरी पई, जंहिं जे नतीजे में छित जे मलबे हेठां औरत ऐं ॿारड़ो दॿिजी फ़ौत थी विया आहिनि। 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। फ़ौत थियलनि में औरत मुस्मात अमीरज़ादी ऐं संदसि 10 वरनि जो पोटो शौकत ॼण शामिल आहिनि। वाक़े बाद रहवासियुनि पंहिंजी मदद पाण त हथ छत जो मलबो हटाए फ़ौतुनि जा मड़ई ज़ख़्मी खे ॿाहिरि कढी ॻणती जोगी हालत में अस्पताल पहुचायो। ॿिए पासे ॻोठ कादिर बख्श अबड़ो में तेज़ बरसात सबबि घर जी छित किरी पवण जे नतीजे में औरत मुस्मात हलीमा अबड़ो फ़ौत थी वई ऐं 2 ॿारड़ा सीमा ऐं वसीम अबड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद फ़ौती औरत जे लाश ऐं ज़ख़्मियुनि खे ॿाहिरि कढी मञट अस्पताल लियो वियो, जॾहिं त बरसात सबबि घरनि जी छित किरण जे ॿिनि अलॻि-अलॻि वाक़िअनि में 2 औरतुनि समेत 3 ॼणनि जे फ़ौत थियण ते इलाइक़े में माहौल सोगवार थी वियो आहे। DM सूमरो, कावश शेयर, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ठारूशाह।